थो त हुनजो डॉक्टर दिमाग़ चोरी करे खणी था वञनि, सिर्फ़ु इन करे त जीअं हुनजी लेबोरेटरी करे ॾिसूं त हुनजे दिमाग़ में आहे छा। जॾहिं हुनजी लेबोरेटरी कराई वई त हुननि ॾिठो त 12% सिर्फ़ु इस्तेमालु थियल आहे दिमाग़, 88% ईअं पियो आहे। यानी ख़ुदा कंहिं बि इंसान सां नाइंसाफ़ी कोन कई आहे। हर कंहिं इंसान खे घटि में घटि मर्द खे 48 औंस दिमाग़ ॾिनो अथसि। अल्बर्ट खे बि एतिरो ई हो, पर हुन इस्तेमालु जेको दुनिया खे हुन हैरान करे छॾियो उहो हो सिर्फ़ु 12% इस्तेमालु थियलु। असांजो को छा हूंदो, असांजो त थोरो हूंदो, पर मां हीअं सम्झां थो त भिटाई जो शायदि अल्बर्ट खां वॾो दिमाग़ हो जॾहिं हुनजी निगाह पंहिंजे अॻिते हुई। माहौल खे डिस्टर्ब नथा कयूं, ऐं फाइनल कयां थो। अच्छा पर मां को मसलो कोन्हे, माज़ार तव्हांजो प्रोग्राम आहे। मां चवां थो को दोस्त जे करे मुमकिन आहे असां वटि असां अचनि उन्हनि में फाथल आहियूं त मां साहिब पटके वारो मौलवी आहे, मुंहिंजो भाउ गाढ़े पटके वारो मौलवी आहे, ऐं मुंहिंजो सौरो अछे पटके वारो मौलवी आहे। मिसाल आहे, ऐं टिनी पंहिंजा अलॻि अलॻि अलाह ठाहे छॾिया, टिनी अलॻि अलॻि पंहिंजा मुर्शिद ठाहे छॾिया, ऐं केरु पंहिंजे मुर्शिद खे घटि चवण लाइ तयारु कोन्हे या हुनखे सम्झण लाइ तयारु कोन्हे। सो इन करे उहा जुबाई मां चरियो माण्हू सियाणनि जे शहर जा हुअसि, कहिड़ियूं बासूं वरी बासियल हुयूं मुंहिंजे ॼमण जे लाइ। सो थींदो आहे न का दोस्त खे मथां गिरां गुज़रे का ॻाल्हि। असां वटि अव्वल आख़िर सिंध आहे, कुझु बि कोन्हे सिंध खां सवाइ। ऐं इन करे थो चवां त जंहिं ते मज़हब नाज़िल थियो, जंहिं पैगम्बर ते रब्बुल आलमीन ऐं रहमतुल आलमीन काइनात जो ॿ हस्तियूं, उन्हनि खां मथे कहिड़ी कोन्हे। नबी साईं जी विलादत थिए थी सऊदी अरब में, अज़ान अचे।